बुर्रा ज़ात बाबति कुछ पहाका। शमन शम्स बुर्रो जी लिखणीअ मुताबिक़ जहिड़ी बुर्रे कई ॿारनि सां हिन चवणीअ बाबति मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। पहिरीं काके भेरूमल आडवाणीअ सिंधी ॿोलीअ जी तारीख़ में जहिड़ी बुर्रे कई ॿारनि सां मनसूब कयल ॻाल्हि हिन रीति लिखणीअ में आंदी आहे। बुर्रा ज़ात जा माण्हू हाला ऐं कंडियारे तालके में रहंदड़ हुया, जेकी कंहिं कम सांघे हिकु हंधा ॿिए हंधि हलिया विया। पोयां ॿार हिकु पोढ़े ऐं बीमार माण्हूअ जे हवाले करे विया। पुठियां ॿारनि गोड़ ऐं शोर करे ॾाढो तंग कयो। नतीजे में पोढ़े खेनि गुंदीअ में वाड़े छॾियो। मोटी अचण ते मालिकनि खे ॿुधायई पंहिंजा ॿार पाण संभालियो, मूंखां संभालिया नथा थियनि। माइटनि अची ॾिठो त सभई ॿार मुआ पिया हुआ। हिकु ॿी नीम तारीख़ी रिवायत मूजिबि समन ऐं सूमरनि जे विच में दोदे सूमरे जी ताज पोछीअ वारे मौक़े खां छिकताण हलंदड़ हुई। कंहिंजे पाॾे वञी कंहिंजो फ़सुलु फहिलियो, उन तां जेका रंजिश पैदा थी तंहिं वञी जंग जी सूरत अख़्तियार कई। समन पंहिंजी समूरियुनि शाखुनि याने समाट खां जानी ऐं माली मदद घुरी। जीअं त बुर्रा बि समाट में शामिल हुआ, तंहिं करे बुर्रनि खे बि जंग में हिसो वठिणो पियो। जीअं त फ़ातिह क़ौम खे हक़ु हासिल हूंदो आहे त हारायल क़ौम जा समूरा ॿार बच्चा ऐं ज़रूरी सामान कब्ज़े हेठि आणनि। बुर्रनि इहो ख़्यालु कयो त अगरि असां जंग हाराई त पोइ इहे शयूं ॿारनि समेत फ़ातिहनि जे कब्ज़े हेठि हली वेंदियूं। तंहिं करे ग़ैरत विचां पंहिंजा ॿार ऐं औरतूं राति जो ई ख़तमु करे छॾियऊं। उनखां पोइ चवण में आयो त बुर्रे कई ॿारनि सां प्रोफेसर मोहम्मद ख़ान बुर्रो खां मिलियल टीं रिवायत मुताबिक़ त 12 ज़ात जा माण्हू हूंदा हुया। बुर्रनि सां साणनि कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थी पियो ऐं झगड़ो शुरू थी वियो। झेड़े हलंदे 12 खे बुर्रनि ख़तमु करे छॾियो। उनखां पोइ मशहूरु थियो त बुर्रे कई 12 सां। थोरे वक़्त खां पोइ लफ़्ज़ 12 मां फ्री 12 ते थी पियो ऐं जुमिलो बुर्रे कई 12 सां मशहूरु थियो। ॿी चवणी आहे त बुर्रनि जो ज़िद जीअं अलफ़ खे मद। बुर्रनि जो ज़िद रबड़ वांगुरु आहे। बुर्रनि खे छिके वरी छॾिबो त वरी साॻी जाइ ते पहुचंदो। जहिड़ीअ तरह अलफ़ जे मथां मद ॾिबी त थींदो आ, जॾहिं त आ निशानी आहे सूर खां रड़ करण जी। आगाटे दौर में बुर्रा शायदि एॾा ज़िदी हुया जो ॿियनि खां रड़ियूं कढाए छॾींदा हुया, जंहिं करे अलफ़ जे मथां मद सां संदनि भेट कई वई आहे। टीं चवणी आहे त हिकु लुंडीअ 7 बुर्रा खाधा। राति जो बुर्रनि जो पाणीअ जो वारो हो। 7 बुर्रा गॾिजी राति जो निकिता। अॻिते जो हलिया त हिक खे रस्ते में वेठल लुंडीअ धकु हयो। उन दाह न कई ऐं वारे सां सभिनी खे ॾंगींदी वई। अहिड़ीअ तरह जॾहिं 7 हमराह खे धकु हयईं, नेठि उन दाह कई। पोइ सभिनी चयो असांखे बि खाधो अथसि। अहिड़ीअ तरह 7 बुर्रा थॾे ते मरी विया। तंहिंखां पोइ मशहूरु थियो हिकिड़ी लुंडीअ 7 बुर्रा खाधा। इन्हनि चवणियुनि खां सवाइ बुर्रनि बाबति ॿिया बि पहाका मशहूरु आहिनि, जीअं भर में मरे भाउ बाझ न पवे बुर्रे खे। बुर्रनि जा ॿार हिकिड़ा हारी ॿिया धनार। बुर्रो ऐं कुर्रो ॿई पंहिंजनि जा वेरी। बुर्रे जो शौक़ु 2 साल।